नाज़िर मेहर में मोटरवे पुलिस कोयटा खां ईंदड़ ट्रक ते छापो हणी लखे रुपयनि जी मालियत जूं नशियावर सोपारियूं मैनपुरी गुटको हथ करे हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। उन हवाले सां ॾिसूं था सजाद जानियो जी ही रिपोर्ट। नाज़िन असीं हींअर मौजूद आहियूं मेहर मोटरवे पुलिस में बीट 5 जी जेका ऑफिस आहे उते असीं हींअर मौजूद आहियूं। हिते हिकिड़ी हिननि वॾी कामयाब कार्रवाई कई आहे। लखनि जी तादाद में जेको आहे मैनपुरी ऐं गुटको जेको आहे उहो बरामद कयो आहे। अचो त उते पुलिस ऑफिसरनि सां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। फर्स्ट शिफ्ट जी पेट्रोलिंग में असांजा ॿ ऑफिसर रेगुलर मामूल ड्यूटी ते हुआ त उन्हनि हिकिड़ी गाॾी खे रोकी जेका तलाशी खां बाद में असांखे इहा ख़बर पई त हिन में गुटको मैनपुरी ऐं ॿियो प्रोहिबिटेड नशावर शयूं आहिनि। हे तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 1 करोड़ जी आहे, लेकिन उनजो अंदाज़ो बाद में लॻाए सघिबो, जेके एक्सपर्ट्स हूंदा उहो ई अंदाज़ो। अच्छा बिल्कुलु ईअं बि न आहे, काफ़ी अहिड़ा बि इदारा आहिनि जेके पाकिस्तान में आहिनि, करप्शन फ्री डिपार्टमेंट। हिननि बिल्कुलु आश कई, पैसा वेठो असांजी गाॾी छॾियो ऐं असां ईअं कतई ईअं न कयूं आहे। छो जो हे गुटको मार्केटनि में वञे हा, केबिननि ते वञे हा, दुकाननि में वञे हा, असांजा जेके नौजवान आहिनि उनजी ज़िंदगियूं तबाह थियनि हा। जीअं त मामूर जी पेट्रोलिंग ते असां मामूर हुयासीं पंहिंजी सरकारी गश्त दौरान, उन चेकिंग दौरान असांखे डाउट थियो ऐं मुश्तबा गाॾी लॻी। असां चयो हिनखे रोकियूं, चेक कयूं। चेक करण ते ड्राइवर खां पुछियोसीं बाबा हिन में छा लोड आहे या बिल्टी वग़ैरह ॾेखारियो, चेक कयो। पहिरियां त ड्राइवर ॿुधायो हीउ जेको अब्दुल मनान पोयां तव्हांजे नज़र अची रहियो आहे कैमरामैन जे करे ॾेखारे, उन चयो त साईं हिन में कटी लोड आहे ऐं उहा जेका बिल्टी उहा बि डुप्लीकेट ठहियल हुई जाली। बाद में चेकिंग करण ते ख़बर पई त हीअ नुक़सानदेह इंसानी जान लाइ ख़तरनाक शयूं मैनपुरी ऐं हिन में सोपारी लोड थियल आहे जेका करोड़ मालियत जी आहे। वधीक फर्दर इन्वेस्टिगेशन हले थी, एक्सपर्ट्स ईंदा ॿुधाईंदा केतिरी मालियत। कैमरामैन मेहताब महेसा सां गॾु सजाद चांडियो, मेहरान।